अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बदीन खां इल्ताफ़ मेमण जी रिपोर्ट। बदीन पास मां पारा अचानक बिना चवा शुगर मिलूं बंद करण खिलाफ हारी यूनियन NTUF जे सदते ज़िले सदर अलहर ॾितो लशारी मोहन कच्ची लाल बख्श सेठियो जी अगवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध में शुगर मिलूं बंद करण ऐं कमनि जे अघनि में वाध जो सबब ॿुधाईंदे शुगर मिल मालिकनि जे ज़िद ख़िलाफ़ बदीन जे पीरो लशारी इलाइक़े में सिंध एग्रीकल्चर जनरल वर्कर्स यूनियन लाॻापियल नेशनल ट्रेड यूनियन फेडरेशन पारां भरपूर एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन चयो त पाकिस्तान शुगर मिल्स एसोसिएशन पासा सिंध ज़ोन पारां 24 कलाकनि लाइ शुगर मिलूं बंदि करण जो फ़ैसिलो मुकमल तौर ते हारी ऐं मुख़ालिफ़ क़दम आहे, जंहिंजे करे अॼु कमनि जी ख़रीदारी मुकमल तौर ते मुअत्तल कई वई आहे। मुज़ाहिरीन बैनर ऐं प्ले कार्ड खणी मिल मालिकनि जे हिन फ़ैसिले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं उन ज़बरदस्ती हारियुनि जो मुआशी क़त्ल करार ॾिनो। एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे यूनियन अॻवाननि चयो त कमंद जे अघनि में वाध जे एहतजाज में पासमा पारां मिलूं बंदि करण हारियुनि ते दबाव विझण ऐं इस्तहसाल करण जी हिकु सोचियल सम्झियल साज़िश आहे। उन्हनि मुतालबो कयो त हुकूमत मिल मालिकनि जे हिन ज़िद जो फौरी तौर ते नोटिस वठी ऐं कमनि जो करशिंग खे फौरी तौर ते बहाल करे त जीअं हारियुनि जो क़ीमती वक़्तु ऐं फ़सल ज़ाया न थिए। अॻवाननि चिताव ॾिनो त जेकॾहिं मिलूं बंदि करण जो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो ऐं हारियुनि खे उन्हनि जा जाइज़ हक़ न मिलिया त एहतजाज जो दाइरो सॼे सूबे ताईं वधायो वेंदो, छाकाणि त हारी अॻु में ई माशी तौर ते परेशान आहिनि।